माकोड़ीअ जी ॻाल्हि करण पियो चाहियां त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात अल्लाह जो सुहिणो नबी दे जिन्न हूर परियूं देव सभई उन जे तख्त खे खणी मथे हलण वारा तख्त ते वेठो आ तख्त ज़मीन को मथे उडामी तख्त हली रहियो आ इए जंगल जे तरफ वञी रहियो आ 3 मैल तख्त परे हुयो अल्लाह जे कुरान बुधायो त अग्यां जंगल मां माकोड़ियूं गाड़ियूं हिकड़ा माकोड़ा कारा ॿियूं नंढड़ियूं गाड़ियूं माकोड़ियूं जेके हुंदियूं आहिनि कतार करे निकरंदियूं आहिनि लखन जे तइदाद में उहे माकोड़ियूं कतार करे जंगल में निकतियूं जेडी मल निकतियूं त हिकड़ी माकोड़ी उन्हनि माकोड़िन खे सॾु करे थी चवे ओ मुंहिंजी बिरादर वारियूं माकोड़ियूं जल्दी जल्दी पोइते मोटो अॻिते न वञो पंहिंजे बिरन में लिकी वञो माकोड़ियूं मोटी करे छो त वॾे जो सॾु रुगी इंसान न पर जीत जानवर भी ॿुधंदा अथव याद रखो पर खुदा वॾे खे भी उहा वॾे वारी नज़र नसीब करे जेको नंढो पांजे वॾे जो चवण न वठंदो याद रखो कदे कामयाब कोन थींदो कामयाब उहो थींदो आ गोठ भी उहो इज्जत वारो थींदो आ जे गोठ जो हिकड़ो वॾो हुंदो आ बिरादर भी उहा कामयाब जंहिंजो हिकड़ो वॾो हुंदो आ घर भी उहो कामयाब जंहिंजो हिकड़ो वॾो हुंदो आ हिकड़ो वॾो जंहिंजो हुंदो आ अल्लाह कंदो त उहो कम सॼो सिस्टम कामयाब हुंदो आ उन माकोड़िन जे राणीअ चयो पंहिंजे माकोड़िन खे माकोड़ियूं मोटी त आयूं पुछण लगियूं छा थियो थई असां गुज़र सफ़र ला थियूं वञूं छाजे करे सॾु कयो मोटायो थई हाणे अल्लाह जो कुरान थो ॿुधायांव त न माकोड़िन जी ॻाल्हि रब खे वणी वई कंहिंखे कहिड़ी ख़बर हुई त जंग जे माहौल में हज़रत सुलेमान जे दौर में माकोड़ियूं हिक ॿिए सां ॻाल्हाइनि पयूं अॼु ॾींहुं तो मूंखे केरु ॿुधाए हा अल्लाह उन माकोड़िन जे ॻाल्हि खे पंहिंजे क़ुरान में नाज़िल करे दुनिया खे ॿुधायो त मुंहिंजे नबीअ जूं दीवानियूं माकोड़ियूं हूंदियूं आहिनि तॾहिं बि मां क़यामत ताईं उन्हनि जे ज़िक्र खे बुलंद करे छॾींदो आहियां सुलेमान अलैहिस्सलाम जे उन बादशाही तख्त के दिसी करे उन माकोड़न चयो ओ मुझू सहेलियों अंदर थियो सुलेमान अलैहिस्सलाम जो तख्त अची रहियो आ जानवर उन में हन पखी उन में हन दे उन में हन लताड़ जी वींदियूं मरी वींदियूं तहां जो कुछ भी कोन बचंदो सबनी माकोड़न निहारियो नजर त कोन थो अचे 3 मैल तख्त परे हो घणा मैल 3 मैल तख्त परे हुयो सबनी माकोड़न के नजर कोन आयो हिकड़ी माकोड़ी के नजर अचे पयो हाने इते मा तमा का सवाल पूछा रब जो कुरान पढ़ी अल्लाह फरमायो कालत नमलतु या अय्युहन नमलुदखुलु मसाकिनकुम ला यहतिमन्नकुम सुलैमान वजुनूदुहु वहुम ला यशउरून मुझे अल्लाह कुरान करीम में फरमायो वहा माकोड़ी पांजे माकोड़न सा गाल्हाए रही आ 3 मैलन जे फासले ते हजरत सुलेमान अलैहिस्सलाम तख्त ते वेठो आ कुरान तो चवे फतबस्सम दाहिकम मिन कौलिहा इन माकोड़ी जो गालियों बुधी पांजे तख्त ते हजरत सुलेमान खिली रहियो आ 3 मैल परे हजरत सुलेमान अलैहिस्सलाम माकोड़ी जो आवाज बुधी रहियो आ उन माकोड़न जी कचहरी बुधी रहियो आ 3 मैल जे फासले ते गाल वडी न है लेकिन गाल इहा जेकॾहिं 3 मैलन जे फासले ते हजरत सुलेमान माकोड़न जी कचहरी बुधी खिलंदो आ बुधा उहो हजरत सुलेमान मुझे मुस्तफा जो मुक्तदिया हजरत सुलेमान जो पेश इमाम केरा चौथ अम्मा आमिना जो लाला आहे त हजरत सुलेमान नबी पर मुझे मुस्तफा जो मुक्तदिया इमाम मुझो मुस्तफा हजरत सुलेमान मुक्तदी मुस्तफा जो 3 मैलन ता
कीलिन जो माकोड़िन जो आवाज बुधी खुश थींदो आ बुधा त रोज़े अतहर मां मुझो मुस्तफा हिन फकीर अजीब सालिह कज़ा कजे हिन महफिल के दिसी खुश थींदो या को न थींदो हूंदो। मुझो मुस्तफा दिसी रहियो आ लेकिन गाल एतरी ना है, गाल अन्या कुछ अगते वधे थी। अल्लाह जे नबी 3 महीलन ता त छा पर 300 महीलन ता भी दिसे त अल्लाह जे नबी अला वडी गाल ना है, लेकिन वडी गाल त उन माकोड़ी जिया जेका माकोड़ी थी करे 3 महीलन ता अल्लाह जे नबी के दिसी रही आ। किए जदे बियूं माकोड़ियूं हुयूं उन्हनि न ॾिठो, हिकिड़ी कीअं ॾिठो त जवाब मिलियो त माकोड़ियूं त मिड़ई माकोड़ियूं हुयूं, अखियूं त सभिनी खे हुयूं, दिल त सभिनी खे हुई, पर जंहिंजी दिल